पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान सखर सैयद ज़ाहिद हुसैन शाह बुखारी चयो आहे त पाकिस्तान जी अॻूणी वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 27 डिसंबर ते थींदड़ वरसी में सवे पीपी जी आलनि सां गॾु संदसि मज़ार गढ़ी ख़ुदा बख़्श ते हाज़िरी भरे गुलनि जूं चादरियूं चाढ़ींदासीं। अहिड़ो इज़हार हुन लेबर कॉलोनी सखर पीपी ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। सैयद ज़ाहिद शाह बुखारी वधीक चयो त गढ़ी ख़ुदा बख़्श असांजो सियासी क़िबलो आहे, जिते पीपल्स पार्टी क़यादत समेत कारकुन शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरे सियासी फैज़ हासिल कनि था। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ख़ानदान पाकिस्तान में ऐं अवाम लाइ जेकियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, इन जो माज़ी में मिसाल नथो मिले। शहीद मोहतरमा ग़रीब औरतुनि ऐं मर्दनि लाइ घणो कुझु कयो। संदसि नाले सां मनसूब प्रोग्राम हिन वक़्त में ग़रीब औरतुनि जी किफ़ालत जो ज़रियो बणियल आहे। ज़ाहिद बुखारी चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 2024 में इंशाअल्लाह मुल्क जो नओं वज़ीर आज़म हूंदो। मेयर सखर बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख जी ख़ुसूसी दिलचस्पी सबबि सखर शहर तरक्की करे पियो। तरक्याती कमनि जो ॼार विछाए वियो आहे। पीपी मुखालफ़त जो आम चूंडुनि में सखर जो अवाम ज़मानतूं रद्द कंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर मरकज़ी अगवान इस्लामुद्दीन शेख अॻूणो पीपी एमएनए हिक भेरो ॿीहर चूंडजी सखर जी अवाम जी ख़िदमत कंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।